अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उनड़ इरिगेशन डिपार्टमेंट जी नाअहली सकन शहबा शाखते इरिगेशन अमले जी मिली भगत सां केतिराई गैर रजिस्ट्रेशन वाटर वण लॻा, जिन खां इरिगेशन अमलो लखी रुपया मंथली वसूल करे पुछड़े जे आबादगारनि जो पाणी बा असरनि खे विकिरो करण में मसरूफ़। जनरल शहबा शाख जे मुंड में केतिराई गैर कानूनी वाटर ऐं नूलियूं लॻल आहिनि। पुछड़े जे आबादगारनि जे बार बार एहतजाज करण बावजूद को बि खड़तेल न निकितो। वाटरनि जा मालिक बा असर हुजण ऐं इरिगेशन अमले जे नाअहलीअ सबबि पुछड़े जे आबादगारनि खे फसल जे लाइ पाणी नथो ॾिनो वञे, जॾहिं त पुछड़े जे आबादगारनि जा फसल सुकण लॻा। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।